हेलीकॉप्टर हादसे में फोथियल ईरानी सदर इब्राहिम रईसी, परडेही वजीर अमीर अब्दुल्लान ऐं साथियुनि जी तेहरान में जनाज़े नमाज़ अदा कई वई। लखे माण्हुनि जी शिरकत, हमास अगवाड़ इस्माइल हानिया ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा अगवाड़ बि शरीक। सुप्रीम लीडर आयतुल्ला खमनाई जनाज़े नमाज़ पढ़ाई। इब्राहिम रईसी जो मरहल सुभाणे मशहद में इमाम अली रज़ा जे रोज़े जे अंगण में मिटी माव हवाले कियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी ईरान आमद। वज़ीर आज़म पारां तेहरान ताज़ियत हॉल में वक्ती सदर मोहम्मद मुकबर सां सदर इब्राहिम रईसी ऐं संदसि साथियुनि जी फ़ौतगियुनि ते ताज़ियत जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी तेहरान में ईरान के सुप्रीम लीडर आयतुल्ला खमनाई से मुलाकात। सदर इब्राहिम रईसी ऐं संदसि साथियुनि जी फ़ौतगियुनि ते ताज़ियत जो इज़हार। वज़ीर आज़म पारां पाकिस्तान की हुकूमत ऐं अवाम तरफ़ां सदर रईसी की भेटा पेश कई वई। पाकिस्तान चीन की तरक्याती अमल में वधिक शामिल थियण जी उम्मीद रखे थो। पाकिस्तान वन चाइना पॉलिसी की पासदारी करे थो। ताइवान की आज़ादी की कंहिं बि शक्ल के रद्द कजे थो। ताइवान चीन जो हिस्सो आहे, इन खां सवाइ को रस्तो नाहे। पाकिस्तान हमेशा चीन सां गॾु बीहंदो ऐं चीन के बुनियादी मुफ़ादनि जो तहफ़ुज़ कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चीनी मीडिया के इंटरव्यू सदस्य चवण आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में माण्हुनि जी चुरपुर सोली बढ़ाइण लाइ वधीक पॉलिसियुनि जी ज़रूरत आहे। गवादर बंदरगाह पूरी दुनिया में हमेशा सीड़पकारनि जी आजिया कंदो। सदर ॿिन्ही मुल्कनि विच में अवामी मटासट्टा के मज़बूत बढ़ाइण की अहमियत ते बि ज़ोर ॾिनो। नॉन फाइलर्स जूं सिमूं बंद थियण शुरू। FBR नॉन फाइलर्स जूं सिम्स बंद करण वारे अमल की शुरुआत करे छॾी। हिन वक्त ताईं 9100 नॉन फाइलर्स जूं सिम्स बंद कयूं वयूं आहिनि। FBR तर्जमान जो चवण आहे त 5 लखनि खां वधीक नॉन फाइलर्स की निशानदी करे वरिती आहे। नॉन फाइलर्स के हवाले सां रोज़ाने की बुनियाद ते डेटा टेलीकॉम कंपनियुनि खे ॾिनी पई वञे। पाक अफगान सरहद समेत ॿियनि इलाइक़नि में दहशतगर्दनि खिलाफ ऑपरेशन जारी आहे। सिक्योरिटी फोर्सेस बलोचिस्तान के ज़िले ज़ोब में 21 अप्रैल का मुख्तलिफ ऑपरेशन किया। एक महीने दौरान सिक्योरिटी फोर्सेस हथा 29 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन दौरान 14 मई ते मेजर बाबर खान शहादत माणी। पाकिस्तान काफ़ी वक्त का अफगान सरजमीन तां दहशतगर्दी के वाक़िअनि में इज़ाफ़ो ॾिठो आहे। दहशतगर्द अफगान सरजमीन तां फोर्सेस सां गॾु शहरनि खे बि निशानो बणाए रहिया आहिनि। पाकिस्तान जो सिक्योरिटी फोर्सेस सरहदुनि खे महफ़ूज़ बणाइण लाइ पुरज़म आहे। ISPR जो बयान। रेलवे खाते जी 68 सैकड़ों बजट मुलाज़िमनि जी पघार ऐं पेंशन में लगी वञे थी। रेलवे जी बाक़ी 20 सैकड़ों बजट में रेलवे जो ऑपरेशन हले थो। पेंशन रेलवे लाइ सभ खां वॾो चैलेंज आहे। करप्शन ते कार्रवाई सबबि गुज़िरियल साल रेलवे ऑपरेशन्स में तमामु वॾी आमदनी थी। रेलवे पंहिंजी आमदनी में इज़ाफ़ो कयो आहे। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तार जो सेनेट के इजलास के खिताब से चवण आहे त परवेज़ मुशर्रफ के दौर में रॉयल पाम समेत रेलवे की कीमती ज़मीन की ग़लत डील कई वई। असां चऊं था त हुकूमतूं कारोबार न कनि। ब्रिटिश रेलवेज़ पंहिंजो 90 सैकड़ों कारोबार प्राइवेटाइज़ कयो आहे। रेलवे के ख़र्चनि में घटिताई ते कम करे रहिया आहियूं। रेलवे क़ौमी इदारो आहे। हुकूमत किर्गिस्तान में शागिर्दनि ते हमले के मामले में इंक्वायरी कमेटी ठाहिण जो ऐलान करे छॾियो। ही फैक्ट फाइंडिंग कमेटी हूंदी जंहिंजो नोटिफिकेशन अॼु जारी कयो वेंदो। कमेटी 2 हफ़्तनि के अंदर रिपोर्ट पेश कंदी। नायब वज़ीर आज़म ऐं परडेही वज़ीर इसाक डार जो चवण आहे त आस्ताना में शंघाई सहकार तंज़ीम इजलास खां पोइ किर्गिस्तान के परडेही वज़ीर सां मुलाक़ात करे पाकिस्तानी शागिर्दनि के मामले ते ॻाल्हायो, जंहिं ख़ातिरी कराई त ॻणती करण जी का बि ॻाल्हि नाहे। 3 शागिर्दनि मां 2 खे इलाज खां पोइ अस्पताल में डिस्चार्ज कियो वियो। बिश्केक वाक़े में हालतूं मुकमल तौर मामूल ते अची वियूं आहिनि। बिश्केक में 3233 शागिर्द पाकिस्तान पहुंची चुका आहिनि। सोलर से टैक्स के हवाले से सिंध हुकूमत की गणती ते वफ़ाक़ टैक्स न लगाइण की ख़ातिरी कराई आहे ऐं चयो आहे त अहिड़ी का तजवीज़ गौर हेठि न आहे। बिजली की चोरी ख़िलाफ़ आवाज़ उथारींदासीं। जेको बिल अदा करे रहियो आहे उनजो कहिड़ो ॾोह आहे। माण्हू महांगाई में बिल अदा करे रहिया आहिनि। हिननि सां ज़्यादती न थियण घुरिजे।
के इलेक्ट्रिक जी बदमाशी ख़त्म करण लाइ अव्हां जी मदद घुर्जे। बिजली अचे नथी ऐं बिल वधीक अची वञनि था। के इलेक्ट्रिक खे टेक ओवर नथा करे सघूं। हर स्टेट जो तरीक़ो हूंदो आहे। सख़्त गर्मी दौरान लोड शेडिंग में का फौतगी थी त के इलेक्ट्रिक ख़िलाफ़ FIR थींदी। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो सिंध असेंबली में ऑपोज़िशन जे सवालनि ते जवाब संदसि चवणु आहे त तवानाई खाते 2020 खां का बि भर्ती नाहे कई। PP सदाई रोज़गार ॾियण जी ॻाल्हि कंदी आहे। अवां स्टे ऑर्डर वरितो आहे। जेके नौकरियूं मिलणियूं हुयूं उहे रुकिजी वियूं आहिनि। अदालतुनि मां पुरुमीद आहियूं। नौकरियूं सर्विस रूल तहत ॾिनियूं वेंदियूं। यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स वारे सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकाड़ी सिंध में थियल इम्तिहाननि ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकाड़ी जो कराची मैट्रिक ऐं इंटर बोर्ड जे ऑफिसरनि जो इजलास। मोहम्मद अली मलकाड़ी जो चवणु आहे त ईंदड़ साल ख़ानगी सेंटर्स में इम्तिहान न वरिता वेंदा। सभई इम्तिहान स्कूलनि ऐं कॉलेजिस में वरिता वञनि। निगरान दौर में थियल इंक्वायरी रिपोर्ट ते अॼु ताईं अमल छो न थियो। रिपोर्ट में जिन बि ऑफिसरनि खे हटाइण जी सिफ़ारिश कई वई हुई उन्हनि खे हटाए रिपोर्ट ॾिनी वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिदायतुनि ते सहाफ़ी नसरुल्लाह गडाड़ी जे इलाज जो समूरो ख़र्च सिंध हुकूमत बर्दाश्त कंदी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो ऐलान। वॾे वज़ीर जी हिदायत ते सिहत खाते ख़ानगी अस्पताल खे सहाफ़ी जे इलाज जो बंदोबस्त करण लाइ लेटर लिखी छॾियो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायतुनि ते एक्साइज़ खाते में रैपिड रेस्पॉन्स यूनिट क़ाइमु। DG एक्साइज़ जे ऑफिस में क़ाइमु रैपिड रेस्पॉन्स यूनिट हफ़्ते जा 7 ॾींहं 24 कलाक कमु कंदो। DG एक्साइज़ रैपिड रेस्पॉन्स यूनिट जो सरबराह हूंदो। टैक्स ओगाड़ण जो हदफ़ हासिल करण लाइ ऑफिसरनि जी बदिलियुनि ते बि पाबंदी लागू। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त हुकूमत टैक्स ओगाड़ण जे तरीक़ेकार खे बहितर करण लाइ पुरज़म आहे। रैपिड रेस्पॉन्स यूनिट जो क़याम हदफ़ हासिल करण ॾांहुं हिकु अहम क़दम आहे। नॉर्वे, आयरलैंड ऐं स्पेन फ़लस्तीन खे आज़ाद रियासत तौरु तस्लीम करण जो फ़ैसिलो करे वरितो। टिन्ही मुल्कनि तरफ़ां बाज़ाब्ता ऐलान 28 मई ते कयो वेंदो। स्पेन जे वज़ीर आज़म पार्लियामेंट में फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करण जो ऐलान करे छॾियो। स्पेन जी पार्लियामेंट मेंबरनि पारां ताड़ियूं वॼाए ऐलान जी आजियां।